بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أشراط الساعة الصغرى قامت جو نشانيو هي ناو حصو أي علامة هوندي ستري هي أرڑي سو شروع कयूं था। بسم الله الرحمن الرحيم. हिते किताब में लिखियल आहे न त जेकी 17 अलामत आहे क़यामत जी नंढी, उहा आहे अमानत विञाइणु। अमानत वारा माण्हू जंहिंजे दिलनि में अमानत थींदी आहे उहे तमामु घटि थींदा वेंदा, छो जो ही हिकिड़ी दीन मां आहे असांजी अमानत जेकी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुदैफा खे चयो, क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल अमाना नज़लत फी जद्र क़ुलूब الرجال ثم नज़ल القرآन فعلموا من القرآन وعلموا من السنة। नबी करीम फरमाए थो हुदैफा खे त अमानत जेकी लथी मर्दनि जे दिलनि में अमानत लथी, दिलनि जे रॻुनि में फ़ी क़ुलूब الرجال ثم नज़ल القرآन। उन खां पोइ जॾहिं क़ुर बि नाज़िल थियो उन्हनि जे दिलनि में, त पोइ क़ुर बि सिखिया, वरी सुन्नत बि सिखिया, पोइ उन्हनि अमल कयो। यानी उन्हनि जे दिलि में अमानत बि हुई, वरी क़ुर बि नाज़िल थियो उन्हनि जे दिलनि में, वरी सुन्नत नबी करीम जी उहा बि नाज़िल थी, त पोइ हुननि इन्हनि अमानत सां इहो कमु कयो। त यानी इहे बहितर आहे। वरी पोइ ॿी हदीस में हदीस राफ़िअ حدثنا عن رافع الأمانة قال صلى الله عليه وسلم ينام الرجل النوم فتقبض الأمانة। नबी करीम फरमादो के माण्हू ईमानदार हूंदो सुम्हंदो, इहे आख़िरी ज़माने में नबी करीम चए थो आख़िरी ज़माने में को माण्हू ईमानदार हूंदो, पर जे सुम्हंदो त उनजे दिलि मां अमानत निकिरी वेंदी। मिन क़ल्बी फयज़ल्लु अथरुहा मिथल अलवक़्द। उथंदो सुबुह जो त जे अंगूर जी निशानी हूंदी उन मास ते केरु रखे, त एतिरी अलवक़्द चवनि था जे अंगूर जी असर जेतिरो थिए, एतिरी वञी उन दिलि में अमानत बचंदी। ثم ينام فتقبض الأمانة قلبه فيظل أثر لها كالمجل। वरी जे सुम्हंदो त ॾिस उहो जेके सवेल अंगूर जेतिरी हुई अमानत हिन दिलि में, उन मां बि असरु घणो निकिरी वेंदो। यानी जीअं वञी जीअं न इंसान खे फट थींदो आहे, वरी पोइ मथां फट जेका चमड़ी थींदी आहे अछी, इन फट बंदि थींदो आहे आस्ते आस्ते, अहिड़ी वञी बचंदी उन में दिलि में, उन जे दिलि में एतिरे वञी बसि असरु बचंदो इन जी अमानत जी। उन खां पोइ कल जम नबी करीम चए थो कल जमर दुहरिजत अला रिजलिह फनफत। जीअं न को टांडो कंहिंजे पेर ते लॻंदो आहे त कीअं थी पवंदो आहे, उहो चमड़ी जेकी सुॼी वेंदी आहे, अंदरि पाणी भरिजी वेंदो आहे। चए थो त ईअं वञी अमानत बचंदी हिन जे दिलि में। फतराहु मुनबतिरा, ऐं माण्हुनि जे विच में ॻाल्हाईंदो ऐं ॿोलाईंदो ईअं ॼण की वॾो अमानत जो मालिक आहे। नबी करीम चए थो माण्हुनि जे विच में ईअं ॻाल्हाईंदो वेंदो त ॼण की वलैस फीह शई सुम अख़द हसादम फदहरज अला रिजलिह। ईअं ॼण की ईमानदार आहे सॼी दुनिया में ई, पर हुनजे नबी करीम चए थो दिलि में का शइ न आहे, ईमानदारी हुन दिलि में ख़तमु थी। फुस्बिहु الناس यतबायऊन ला यकादु अहदन युअद्दी अमाना। पोइ अचे अहिड़ो टाइम थींदो जो केर बि अमानत सां त ॻाल्हि कंदो ई कोन, विकिरे में ॾेती में। ऐं इन खां पोइ ला यकादु यतबायऊन हत्ता युक़ाल इन फी बनी फुलान रजुलन अमीनन। एतिरे क़दुरु जो माण्हू ॻाल्हियूं कंदा त यार फलाणे ॻोठ में ईमानदार माण्हू अथव, फलाणे ॻोठ में माण्हू ईमानदार अथव। हत्ता युक़ाल इन फी बनी फुलानन रजुलन अमीना। एतिरो माण्हू उन जी तारीफ़ बि माण्हू कंदा, यानी हिते जिते ॾेती कंदा, चवंदा त केॾो न सुहिणो आहे, केॾो न खिलण ॻाल्हाइण में भलो आहे, केॾो न सियाणो आहे। वमा फी क़ल्बिही मिथक़ाल हब्बतिन मिन ख़रदलिन मिन ईमान। ऐं नबी करीम चए थो हुन दिलि में त ईमान हिकिड़ो अन्न जी ज़रे जॾहिं बि कान हूंदी। ॾिसो न केॾो यानी अमानत जेॾीमहिल इहा विञाइजी वेंदी त इहे माण्हू ॾाढो ॾुखिया थींदा। हाणे हुदैफा सहाबी आहे, उहो चए थो वलक़द अता अलैय ज़मानुन वमा उबारी बिक इयुकुम बायात। मूंखे अहिड़ो टाइम आयो पहिरियां नबी करीम टाइम मां कंहिंखां बि ख़रीदारी कंदोसि, पुछंदोसि कोन कंहिं शइ जी, छो जो मूंखे ख़बर आहे त माण्हू ईमानदार आहिनि। छो जो मुस्लमान हूंदो त हुनखे ईमान पंहिंजो मोटाईंदो, जे यहूदी हूंदो त हुनखे पंहिंजी यहूदियत मोटाईंदी, जे ईसाई हूंदो त हुनखे पंहिंजी नसरानियत मटाईंदी।
पर हींअर चए थो यहूदियन यरुद्दु अला साई वअम्मा اليوم فما كنت لأبايع منكم إلا فلانا وفلانا। हाणे इहो सहाबियुनि जे टेम में चए थो त हींअर ई टेम अहिड़ो अची वियो आहे जो मां चंद माण्हुनि सां ॾेती कयां थो, चंद माण्हुनि सां ॾेती कयां थो। छो यानी ईमान उन टेम में आस्ते आस्ते कमज़ोर थी वियो। असीं हींअर 14 सदियुनि सालनि खां पोइ छा चऊं। ऐं इहो चए पियो त फ़इदा फसदत सराइरु الناس वकिल الأمر لغير أهل فضاعت الأمانة। इहा हदीस नबी जी त जे अमानत विञा बि त उहा कीअं थींदी त हिकिड़ी शइ यानी हिकिड़ी कुर्सी या के ज़िमेदारी के ईमानदार खे न मिलंदी। हिते हदीस अबू हुरैरा हिकिड़ी आहे, उहो चए थो हदीस मुतफ़क़ आहे सही बुख़ारी मुस्लिम ई। चए नबी करीम माण्हुनि खे नसीहत पियो करे त उते हिकिड़ो माण्हू आयो ॿाहिरां अचे थो ॿाहिराड़ी जो आराबी फ़क़ाल मत الساعة فمضى रसूल सल्लल्लाहु अलैहि हदीस الناस। माण्हू जे विच में नबी जे ॻाल्हाइण जे विच में ऐं चई त रसूल क़यामत कॾहिं थींदी। मत الساعة फ़नबी करीम उनखे जवाबु कोन हो, पंहिंजी जेके ॻाल्हि करे पियो उहा ॻाल्हि पूरी कयसि। पूरी करे पोइ वरी चई त ऐं न अराहु असाइल जंहिं पुछो क़यामत जो उहो किथे आहे हमरा, त हुन चयो हा अना या रसूल मां आहियां हिते। चई त नबी करीम जो क़यामत जो पुछी थो फ़इदा ضيعت الأمانة فانتظر الساعة। जे अमानत विञाइजी वई त पोइ तूं क़यामत जे इंतज़ारु कर। हुन चयो कैफ़ इदाअतहा या रसूल, चई कीअं अमानत विञाइबी। क़ाल इज़ा वसिद الأمر إلى غير أهله فانتظر الساعة। जे कहिड़ी बि ज़िमेदारी अहिड़े माण्हू खे मिले जंहिंजो हू उन में न ॼाणे, न का शइ उन में न हुन में सम्झ हुजेसि, न उन जे उन यानी जेतिरो उन जे लाइ जा कुर्सी ॾिजेसि या वज़ारत या कहिड़ो बि कमु अहिड़ो त उहो न सम्झे उन में, न उनखे ख़बर हुजे, त पोइ इहा क़यामत जी निशानी आहे। इज़ा वसिद الأمر إلى غير أهله فانتظر الساعة। नबी करीम फरमाए थो जेकी जेॾीमहिल शइ पंहिंजे अहल जे लाइ, जेके मिसाल हिकिड़ो को तालीम में ॼाणे थो त उनखे वरी ज़राअत में रखे छॾींदा, ज़राअत में जेको ॼाणे थो उनखे वरी तालीम में रखे छॾींदा, त पोइ इहा वसिद शइ ग़ैर अहले। ऐं उन्हनि में ईमान बि न हूंदो दिलि में ऐं अमानत बि न हूंदी। पोइ इहा शइ थी नबी करीम फरमाए थो त पोइ बसि क़यामत जी इंतज़ारु कर। इहा निशानी आहे 17 नंबर। 18 नंबर निशानी क़यामत जी नंढी सो इहा आहे इत्तिबाअ सुनन الأمم الماضية। ऐं सभिनी किताबनि में आहे त इहा निशानी जेकी 18 नंबर आहे क़यामत जी, इहा आहे त मुस्लमान जेके न काफ़िरनि जे पोयां ऐं उन्हनि जे ग़ैर मुस्लिमनि जे आदतुनि जे पोयां लॻंदा। वक़द अख़बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बअन फ़रीक़ मिन उम्मती सयुक़ल्लिदून الأمم الضالة। जेके गुमराह उम्मतूं हूंदियूं न काफ़िरनि जूं, ईसाइनि जूं, यहूदियुनि जूं, त मुंहिंजे उम्मत में नबी करीम फरमाए थो त उन्हनि जे पोयां लॻंदा, उन्हनि जो आदतूं क़बूल कंदा ग़ैर मुस्लमाननि जो। इहा हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो क़ाल क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तक़ूमु الساعة हत्ता तुअख़ज़ मिन उम्मती बिअख़ज़ القرون। नबी करीम खे अबू हुरैरा खे चई क़यामत न थींदी जेसिताईं मुंहिंजी उम्मत पहिरियुनि उम्मतुनि जो आदतूं खणंदी, त उहो क़ुरून क़बलहा शिबरम बिशिबर, गिराट गिराट, ذراعًا ذراعًا بذراع। फ़क़ील या रसूल अल्लाह कफ़ारिस والروم फ़ारिस ईरानी ऐं रोम जेके अंग्रेज़ हुआ। नबी करीम खे सहाबिन चयो रसूल असीं इन्हनि जे पैरवी कंदासीं, असीं इन्हनि जे पोयां हलंदासीं। नबी करीम चयो वमिन अन्नास इल्ला उलाइक, हा उहे उन्हनि खां सवाइ केरु हूंदो। इहा रिवायत सही बुख़ारी जी आहे। त यानी उन्हनि मां ग़लति आदतूं वठणु, ईअं न त सुठियूं शयूं बि झल असांखे न, जेके ग़लति आदतूं आहिनि, जेके असांजे दीन जे ख़िलाफ़ु आहिनि, जेके असांजे क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़ु आहिनि, उहे असांखे नबी करीम झले थो। ऐं ॾिसो था त केतिरा बि हींअर तव्हां ॾिसो था मुस्लमान असांजे माशरे में यानी ज़बान बि हुननि जी ईअं असां पंहिंजी सिंधी ज़बान अथनि उहा बि कोन ॻाल्हाईंदा, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदे एतिरे क़दुरु। छो जो सफ़ा काफ़िरनि जे पोइ लही चढ़ी पोइ पिया। तव्हां भला ओॾे ई वञो त सिखो जा ॻाल्हायो अंग्रेज़ी, न हिते पंहिंजे मुल्क में छो था ॻाल्हायो। ॿी हदीस आहे अबू सईद ख़ुदरी क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लततबिउन सुनन الذين من قبلكم। हिते हदीस में नबी करीम चए थो लततबिउन सुनन ते हुननि अॻियनि जे काफ़िरनि जे सुनतुनि ते तव्हां हलंदो पोयां, जीअं हू कनि था ईअं तव्हां कंदव। शिबरम बि शिबर ज़राअं बि ज़राअ साॻी जेकी आहे, पर हिन में आहे त हत्ता इज़ा दख़लू जुहर दब्ब लतबअतुमूह। दब हिकिड़ो जानवर आहे जेको इहो हिते सहारा अरबिया में हूंदो आहे, जिते
सऊदीअ में हूंदो आहे उसे पासे त इहे रेती इलाइक़नि में हूंदो आहे पोइ डुकी डुकी रेतीअ ते ऐं ज़मीन में सुराखनि में अंदरि वेंदो हले भॼी ॾिसंदो आहे ख़तरो त चए थो त तव्हां ईअं हूंदो जे हू कंहिं सुराख में ज़मीन में वेंदा त तव्हां बि उनजे पोयां उन्हनि जे पोयां अहिड़ो कमु कंदो लतबअतमुहुम क़ुलना या रसूल अल्लाह यहूद वन्नसारा क़ाल फमन नबी करीम चयो हा यहूद ऐं ईसाई ते क़ाल क़ाज़ी इयाद रहमहुल्लाह अश्शिब्र वश्शिब्र वद्दिराअ बिद्दिराअ वल्जुह्र इहो हदा कुल्लुहा इक़्तिदा वतक़लीद लहुम जेके काफ़िरनि जे आदतूं माण्हू वठनि था ॾिसनि त हुननि खे हू कहिड़ा लटा पाइनि था असीं बि अहिड़ा लटा पायूं हू जेके डिज़ाइनूं वारनि जूं ठाहिनि था त असीं बि अहिड़ियूं डिज़ाइनूं ठाहियूं जीअं हू उथनि वेहनि था या हू हाणे उन्हनि खे पंहिंजूं आदतूं आहिनि असां मुस्लमान हूं असांखे पंहिंजूं शयूं आहिनि पर न मुस्लमान जे नौजवान ॾिसनि त पंहिंजी ॿोली बि विसारे छॾी अथनि असांखे इहो को ॾुख थो थिए असांजे पाकिस्तान में इस्लामी महीना बि कोन्हनि बसि हुननि जे पोयां रुॻो अंग्रेज़ी रुॻो तारीख़ बि अंग्रेज़ी ॻाल्हाइनि बि अंग्रेज़ी आदतूं बि अंग्रेज़ी ॾिसंदे शादियुनि में हुननि जो बि ग़ैर मुस्लिमनि जूं आदतूं बाक़ी रुॻो नालो अथनि मुहम्मद व अब्दुल्लाह व अब्दुर्रहमान यानी मुस्लमाननि मां वञी असां वटि बचो आहे छा नाला ॾाढा भला आहिनि असांजा बाक़ी ॾिसंदे आदतूं उथणु वेहणु खाइण में पीअण में शादियुनि में सभु ग़ैर मुस्लमाननि जूं आदतूं असां में पइजी वियूं आहिनि असांजे नबी करीम जीअं चयो लततबिउन सुनन मन कान जे हिकिड़ी आदत हुननि जी वञी पकड़ींदो ऐं उन्हनि जे पोयां लॻंदो हर शइ में उथण वेहण में ॻाल्हाइण में ॿोलाइण में हाणे ॾिसंदे त असीं हाणे माण्हू असां वटि आया हिते जो उन्हनि जा ॿार नंढड़ा हुजनि 5 साल 6 साल रुॻो अंग्रेज़ी पिया ॻाल्हाइनि सिंधी जी ॻाल्हाइनि त सिंधी अचे नी कान छो जो यानी हीअ सम्झनि था त यानी असांजा ॿार वॾा होशियार थींदा जे अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा ठीकु आहे तव्हां भली अंग्रेज़ी करो पंहिंजी ॿोली त न विसारनि पर तोबा साईं हिकिड़ी माण्हू चऊं यार भला मुस्लमान आहिनि हुननि खे सिंधी विसरी वई अरबी था ॻाल्हाइनि या क़ुर सम्झनि था हदीस सम्झनि था न ठोके अंग्रेज़ी टी ॿोली यानी नाला बसि वञी बचनि बाक़ी इस्लामी बाक़ी हुननि जे सभु शइ उथणु वेहणु ॿोलणु ॻाल्हाइणु सभु अंग्रेज़ी इहो आहे जेको नबी करीम असांखे चयो त क़यामत जी अलामत थींदी त तव्हां हुननि जे पोयां लॻंदव कंहिंजे पोयां काफ़िरनि जे पोयां काफ़िरनि जूं हर शइ सिखंदव एतिरे क़दुरु जो हू किनियूं शयूं बि कंदा त असीं बि उहो पंहिंजे मुल्क में खणी आणींदासीं ऐं उन्हनि वांगुरु कंदासीं सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए इन्हनि शयुनि खां बचे हीअ अरड़ी निशानी क़यामत जी नंढी ऐं इंसानु कोशिशि करे त इन्हनि शयुनि खां माण्हू मुस्लमान जे औलाद खे पंहिंजे घर वारनि खे बचाए हुन में ॾिसो था त हींअर मुस्लमाननि जो औरतूं जेके आहिनि जेके बुरको पाइनि थियूं या हिजाब कनि थियूं त उहे ॿियनि जे अॻियां यानी हीअ चवंदा त हीअ ॿाहिरां जूं मायूं आहिनि हिननि खे एतिरी पढ़ाई कान्हे बाक़ी जेके मुंहुं उघाड़ो करे हलंदी वार खुली पई हूंदा हुननि जा त पोइ हा चवंदा हा हीअ ॾिस वॾी तालीम आहे छो जो हया विञाए त पोइ ठीकु आहे माण्हू मर्दनि सां छोकिरियूं वेहनि ॻाल्हाइनि ॿोलाइनि त ठीकु आहे बाक़ी जेके इस्लाम ऐं दीन ते हलंदा त उन्हनि खे चवंदा त हिननि खे भई ॿाहिरां जा हिननि खे तालीम कान्हे तो बि अलाह साईं बसि बचाए पंहिंजो सभु को पंहिंजो करे पंहिंजे घर वारनि खे सम्झाए अलाह ताला सां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए।